अस्सलामुअलैकुम दोस्तों, ही ज़िले शिकारपुर जो टाउन शहर मदईजी आहे। हिन वक़्तु सुबुह जा तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त अॼु जेको आहे छंछर जो ॾींहुं आहे ऐं सुबुह जो 11:30 बजे टाइम थिए थो पियो। ऐं हिन वक़्तु बरसाति जेका आहे उहा शुरू थी वई आहे। सुबुह खां वठी निज़ाम ज़िंदगी मफ़लूज थी वियो आहे। बिजली न हुजण सबबु जेके शहरी आहिनि उहे ॾाढो परेशान आहिनि। मुख़्तलिफ़ कारोबारी तबिके जा माण्हू अवां ॾिसंदव त हीअ दुकाननि में वेठा आहिनि। बाज़ार मार्केट खुली पई आहे, पर ग्राहक जेके आहिनि उहे बि जेको आहे मुसलसल जेको आहे कमुकार सां दुकाननि ते अचनि वञनि था, पर उन्हनि जा कम नथा थियनि छो त बिजली न हुजण सबबु उहे कमुकार जो जेको सॼो सारो कार वहिंवार आहे उहो ठप लॻो पियो आहे। अवां ॾिसंदव त हीअ जेको हिन वक़्तु केॾी मसरूफ़ तरीन ज़िंदगी माना बणिजी वई आहे। भली केॾी बि बरसाति हुजे, केॾी बि सख़्तु गर्मी हुजे, केॾी बि माना सख़्तु सर्दी हुजे, पर माण्हू जेको आहे घर में रुकिजी नथा सघनि। माण्हुनि जी जेका आमद व रफ़्त आहे, ज़िंदगीअ जो कार वहिंवार आहे, उहो तव्हांखे माना हलंदे नज़र ईंदो। त हीअ जेको हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधायां त मदईजी शहर में, हीअ ज़िले शिकारपुर जो शहर आहे मदईजी, हिते बरसाति जेका आहे उहा हिन वक़्तु हली रही आहे। ऐं बरसाति जे हुजण सबबु बिजली जेका आहे उहा डाउन लॻी पई आहे। बिजली न हुजण जे करे घणा तणा माण्हू जेके आहिनि कारोबारी ज़िंदगी जेका आहे उहा रुकिजी वई आहे। मां सम्झां थो त अॼुकल्ह जे दौर में नाज़रीन मां तव्हांखे ॿुधायां त बिजली जी जेका इफ़ादियत अहमियत आहे उहा इंतिहाई माना जेको आहे अहम बणियल आहे। भली जा सोलर सिस्टम जेको आहे उहो आहे, पर सोलर सिस्टम जेको आहे उहो जॻह न विलारे सघियो आहे जो बिजलीअ जो मुतबादिल ऐं अल्टरनेट माना बणिजी सघे। हिन वक़्तु बि सोलर जे वटि बि सिस्टम आहे, उहे गॾो गॾु बिजली बि माना हलाइनि था पिया। हाणे सुवालु इहो थो पैदा थिए त वरी बिजली जेका आहे उहा हिन असांजे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जेको आहे अहिड़ो त ग़लति क़िस्म जूं पॉलिसियूं ऐं अहिड़े क़िस्म जा ग़लति फ़ैसिला करे बिजली खे इंतिहाई महांगो बणाए छॾियो आहे, जो ग़रीब जी दस्तरस खां जेका बिजली आहे उहा मथे आहे। ग़रीब माण्हू जेको आहे उहो बिजलीअ जो बिल अफोर्ड नथो करे सघे, ग़रीब माण्हू मीटर नथो हणाए सघे। उनजे करे रोज़ बर रोज़ जेको आहे वापदा अमलदारनि ऐं जेको आहे कुंडी कनेक्शन वारनि जो आहे जहिड़ा मंथलियुनि ते पैसनि जी ॾेतीले ते मुख़्तलिफ़ जेको आहे तो बहाननि सां उहे बि मसइला जेके आहिनि हलनि था पिया। सो मां तव्हांखे हीअ जेको मंज़रु ॾेखारियुमि इहे मदईजी शहर जो मंज़रु आहे। ऐं हिते बरसाति हले थी। बाबू तूं काॾे वियो आहे? इलाइक़े वटि वियो आहे। कहिड़े कम जे हवाले सां? हा, मुर्गी वठणु आयो आहे। पोइ मिली मुर्गी? हा, ॾे थो काथे मुर्गी वारा अंदरि लिकी पिया आहिनि मींहं जे करे। पोइ अॼु जेको आहे हिते दुकान ते छा वठणु आया? मींहं जे करे बीठा आहियो। गुड नाज़रीन, बरसाति जे करे नौजवान जेको आहे हीअ जेको सामान बि वठी आयो आहे कुझु, पर बरसाति जे करे हीअ शटर आहे माना शटर जे हेठां पनाह वरिती आहे। हीअ जेको मवेशियूं माना मींहूं जेके आहिनि उहे अव्हांखे माना जेको आहे तो रस्ते सां नज़र अचनि थियूं। उहे ॿारड़ा जेकी आहिनि ॾिसो बाजका मथे ते रखी जेको आहे बरसाति खां बचण जी कोशिशि कंदा। हीअ साईं ग़ुलाम नबी साहिबु असांजो मौजूदु शहरी वञे थो पियो। हीअ जेके आहिनि शहरी जेके आहिनि पंहिंजो आमद व रफ़्त जेका आहे उहा रवा दवा रखियूं वेठा आहिनि। ट्रांसपोर्ट जेका आहे उहा बि हले थी पई। रक्शे वारो हीअ जेको आहे तो पंहिंजे मंज़िल जी तरफ़ रवां दवा आहे। नौजवान जेके आहिनि कुझु जेके आहिनि उहे हिन बरसाति जो जेको आहे लुत्फ़ वठनि था। ऐं वॾियूं गर्मियूं सख़्तु गर्मियूं जो ज़ोर टुटो आहे। हीअ साईं इरफ़ान साहिबु तव्हां ॾिसो बरसाति में वञे थो पियो, मोटर साइकिल ते कपिड़ा भिॻिया पिया आहिनि। सो हीअ ॾिसो नौजवान पंहिंजे स्टाइल सां गाॾी हलाए थो पियो। त हीअ जेको बरसाति जे हवाले सां शहरी जेको आहे उहो इंजॉय बि कनि था पिया, पर ग़रीब जेको आहे तबिको उहो इंतिहाई परेशान हूंदो जो उन्हनि जूं छतियूं जेके आहिनि उहे कमज़ोर आहिनि, छतियूं वहनि थियूं पियूं ऐं उनजे करे उन्हनि जे घरनि जो जेको वॾो नुक़सानु बि थियण जो अंदेशो आहे।